अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं ही किताब यानी कुरान बि जंहिंखे असां लाथो आहे सो बरकत भरियो आहे, तंहिं करे उन जी पैरवी करियो ऐं तक़वा इख्तियार कयो। अल्लाह जी नाफरमानीअ खां बचो त मन अव्हां ते रहम कयो वञे। ए अरब में रहण वारो, ही किताब कुरान बि उन करे लाथो वियो आहे त जीअं अव्हां इहो चई न सघो त किताब त असां खां अॻिन ॿिन जमायतुनि यानी यहूदिन ऐं नसारनि ते नाज़िल कयो वियो हो, ऐं बेशक असीं त उन्हनि जी तालीम पढ़ण पढ़ाइण खां बेखबर हुआसीं। या चओ त जेकॾहिं वाकई असां ते किताब नाज़िल थिए हा त असां उन्हनि खां वधीक हिदायत वारा थियूं हा। सो बेशक तव्हां वटि बि तव्हां जे रब तरफ़ां खुली हुजत वारो हिकु रोशन दलील हिदायत ऐं रहमत बि अची चुकी आहे। पोइ ॿुधाए त उन खां वधीक केरु ज़ालिम थी सघे थो जेको अल्लाह जे आयतुनि खे कूड़ो चवे ऐं उन्हनि खां मुंहुं मोड़े, ऐं जेके असां जी आयतुनि खां मुंहुं मोड़ींदड़ आहिनि असीं अनकरीब उन्हनि खे संदन मुंहुं मोड़ण जे करे जल्दी बुछड़ो अज़ाब ॾींदासूं। छा उहे माण्हू उन ॻाल्हि जा मुंतज़िर आहिनि त वटि मलाइक अचनि या तुंहिंजो रब खुदि अचे या तुंहिंजे रब जूं के ख़ासि निशानियूं ज़ाहिर थियनि? जेकॾहिं उहे उन्हीअ सरकशीअ ते क़ाइम रहिया त पोइ उन्हनि खे यादि रखणु खपे त जंहिं ॾींहुं तुंहिंजे रब जूं के ख़ासि निशानियूं ज़ाहिर थींदियूं यानी क़यामत अचण वारी हूंदी त पोइ कंहिं बि अहिड़े माण्हूअ खे संदसि ईमान को बि फ़ाइदो न ॾींदो जंहिं अॻु में ईमान न आंदो या जंहिं पंहिंजे ईमान जी हालत में नेकी न कमाई। अहिड़े माण्हूअ जो उन वक़्तु ईमान आणण संदसि लाइ नफ़ई बख़्श न हूंदो। तंहिं करे ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त हाणे तव्हां बि इंतज़ार कयो ऐं बेशक असीं बि इंतज़ार करियूं था त हक़ ते केरु आहे ऐं निजात कंहिंजी थी थिए। बेशक जिन पंहिंजे दीन में तफ़रीक़ो विधो यानी दीन खे टुकड़ा टुकड़ा कयूं ऐं टोला टोला या मुख़्तलिफ़ गिरोह या फ़िरका थी विया, उन्हनि सां तुंहिंजो ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को बि वास्तो न आहे। बेशक उन्हनि जो मामिलो अल्लाह जे हवाले आहे। पोइ जेके कुझु कंदा रहिया आहिनि तंहिंजी खेनि चङी तरह सुधरींदो। ऐं यादि रखो त जेको अल्लाह जे हुज़ूर में नेकी खणी ईंदो उनखे अहिड़ियूं 10 नेकियूं मिलंदियूं यानी 10 सवाब मिलंदो, ऐं जेको बुछड़ाई करे ईंदो उनखे ओतिरी ई सज़ा मिलंदी ऐं मथिन ज़ुल्म न कयो वेंदो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त बेशक मुंहिंजो रबी मूंखे सिधी राह ॾांहुं हिदायत नसीब कई आहे जेको बिल्कुलु सही ऐं आला दीन आहे ऐं जंहिं में का बि डिंगाई या फेर न आहे, ऐं उहो ई इब्राहिम जो तरीक़ो आहे। उहो यकसो ऐं हिकु तरफ़ो हुयो ऐं हू हरगिज़ मुशरिकनि मां न हो। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त बेशक मुंहिंजी निमाज़ ऐं मुंहिंजी कुर्बानी ऐं मुंहिंजी इबादत, मुंहिंजो जीअण ऐं मुंहिंजो मरण सभु कुझु अल्लाह लाइ ई आहे जेको जहाननि जो रब आहे, उन्हीअ जो को बि शरीक न आहे। ऐं मूंखे इहो ई यानी तौहीद जो हुकुम कयो वियो आहे ऐं आउं सभ खां पहिरियों फरमाबरदार यानी सिर नवाइण वारो आहियां। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ छा आउं अल्लाह खां सवाइ को ॿियो रब ॻोल्हियां? हालांकि हू हर हिकु शइ जो रब आहे। हर शख़्स जेको कुझु कमाए थो तंहिंजो वबाल मथिसि ई आहे। को बि ॿार खणंदड़ कंहिं ॿिए जो ॿार न खणंदो। ऐं यादि रखो त अव्हां खे पंहिंजे रब ॾांहुं मोटणो आहे ऐं अव्हीं जिन ॻाल्हियुनि में इख्तिलाफ़ यानी झगड़ो या बहस करियो था तिन जी हक़ीक़त जी अव्हां खे ख़बर ॾींदो। उहो ई आहे जंहिं अव्हां खे ज़मीन में पंहिंजो ख़लीफ़ो या नाइब बणायो ऐं तव्हां मां हिकिड़नि खे ॿियनि खां बुलंद दर्जा अता कयाईं त जेकी कुझु अव्हां खे बख़्शो या अता कयो अथसि उन में अव्हां खे आज़माए। बेशक तुंहिंजो रब सज़ा ॾियण में बि तेज़ आहे ऐं यकीनन हू बेहद बख़्शणहार ऐं निहायती बाझारो बि आहे।